आज़ादी आ ताके पांजे फिक्र के पांजे अमल के रोकण में जो ऑफ करे दे कुछ नहीं मुझे मार जी दूसरे मुझे अगवा करे देता असानी जनरेशन मुझे ख्याल में अगवा के भाव में उतारे चली कितना ही साल थी वो भाव तो घर पड़ता फलाना पड़ता यूनिवर्सिटी का घर पड़ता ही लोग ऑफ तो दिमाग की कम करेगा कि ता लिबरल थी ता जी जेका फ्रीडम ऑफ थॉट जेको है कितना डेवलप थी हुन नहीं कयो आहे ता वञो ओरे सेंटर में कैलिफोर्निया में वञो ता ॾिसो उन कहिड़ो माहौल आहे त मां सम्झां थो इहे जेको एकेडमिया खे बि सोचणु घुरिजे त हुन जो जेको हिस्टोरिकल रोल आहे उहो पढ़ाइण जेको चवंदा न पढ़ाइण इज़ नॉट देयर रोल पढ़ाइण त केरु बि पढ़ाए सघे इंटरनेट ते माण्हू पाण पढ़ी सघे ॻाल्हि आहे त उस्ताद जेको आहे प्रोफेसर जेको आहे उनखे प्रॉब्लम्स आइडेंटिफाई न कंदा उनखे सॉल्यूशन सर हिकिड़ो मिनट लास्ट 2 क्वेश्चंस छाकाणि त टाइम इलाही थी वियो आहे ऐं वतन दोस्त फोरम खां असां प्रॉमिस करे थो त अहिड़ा प्रोग्राम इंशाअल्लाह असां कराईंदा रहंदासूं ऐं असांजो साईं सां गॾु हूंदो लास्ट 2 क्वेश्चंस छाकाणि त टाइम इलाही थी वियो आहे पोइ वरी असांजो ॿियो बि प्रोग्राम आहे थैंक यू सर इकबाल काली हालाणी तव्हांजे लेक्चर ॿुधण खां पोइ ज़हन में इहो सुवाल उभरियो आहे त अहिड़े हालतुनि में पाकिस्तानी रियासत ऐं पाकिस्तान जो मुस्तक़बिल तव्हां कीअं था ॾिसो साईं ॻाल्हि इहा आहे त तव्हां भले कुझु बि चओ मां मूंखे जो अजीब क़िस्म जो खौफ़ पैदा थींदो आहे घर में सोचे बि तो खुदा ने करे मुल्क में कुछ थी वियो त ॾाढो ख़राबु थी तंहिंजे करे मां त बिल्कुलु हक़ में आहियां त खुदा करे मुल्क मज़बूत थिए अञा तरक़ी करे पर हिन सां गॾोगॾु सभु तरक़ी करे उहा रियासत जंहिंमें रियासत त मज़बूत हुजे ऐं जेको शहरी आहे उहो विकिणंदो हुजे उहा रियासत हलंदी हुजे त हिन करे मां सम्झां थो त पाकिस्तान जो मुस्तक़बिल यकीनन जुड़ियल आहे पाकिस्तानी शहरीअ जे मुस्तक़बिल सां जेकॾहिं तव्हां शहर में कुझु न रखंदव शहरी तव्हांजो दिफ़ा करण लाइ तयारु न थींदा पंहिंजे मुल्क खे बचाइण लाइ तयारु न थींदा ॾिसो हिकिड़ो पूरी मिडल ईस्ट जेका आहे उहो रियासतुनि जो ग्रेवयार्ड बणी पई आहे रियासत में कब्रिस्तान बणिजी वई आहे पूरी मिडल ईस्ट ऐं इहे रियासतूं 3-3 हज़ार साल 4-4 हज़ार साल पुराणी रियासतूं आहिनि इहे की हाणे जी रियासत न आहिनि वेस्टफेलिया जी जेका निकल यूरोप की रियासत है वो रियासत में है ये तो ओरिजिनल जेनुइन 4-4 हज़ार साल पुरानी यमन इराक सीरिया ये 4-4 हज़ार साल पुरानी तहजीबों आज भी तो आज शो तो पिछा हालत लगी हुई है लख 50 लाख सीरियंस जो बेचारा जो धिक्का तक है जॉर्डन में तो दुनिया जहां या धिक्का तक है तो रण लगा है सीरिया इंतहाई मुहसिब मुल्क रहा है कदीम मतलब तहजीब है मुल्क है तहजीब इतना सब जो आसो ऐसा सब की तहजीब हुई एक माथरी हो मुझे दौर अब भी तो सो तो वही मानू की तरह के मारे वो नस्ल की बुनियाद पे वो रंग की बुनियाद पे वो अकीदे की बुनियाद पे एक बे के मतलब यानी सॼो ॾींहुं क़त्लेआम लोगों रियासत में उनके मारे थी एक बे के भी मारन था और क्या उनके भी उनके मारन था तो सो की बड़ी ट्रेजेडी है तो खुदा न करे जेकॾहिं असांजे मुल्क में कुझु थिए थो त साईं हे त अलाए छा थींदो छाकाणि त असां वटि असां त सीरिया घणो पोइ सीरियंस त ॾाढा एजुकेटेड हाईली डेवलप्ड हिकिड़ा मेडिटेरियन जा माण्हू हुया मतिलबु मूं काफ़ी मां पढ़ंदो लंडन में असां काफ़ी सीरियन अरब्स हुया ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे लिबियन ऐं सीरियन में अॼु बेचारा वो सीरियस का मतलब ज़लील ज़िंदगी गुज़ार बेचारा खड़े टेंट्स में पिया आहिनि धिक्का था थींदा मतलब कोन वठण लाइ तयारु कोन्हे तंहिंजे करे इहे जेके मौजूदा दौर जा जेके भयानक क़िस्म जा जेके मिसाल आहिनि इहे असांखे न ॾिसणु घुरिजे कंहिं सोचियो बि न हुयो कॾहिं इराक जो होशर जो थींदो इराक इज़ नो मोर कंट्री इराक की हिकिड़ी जेको आहे उनजी खणी चओ त आर्टिफिशियल हिकिड़ो यानी प्रगति जे दौर ते जेको
हुन वक़्तु छाकाणि त मजबूरी आहे और ऑयल बि आहे त वरी कंसिडरेबल इंट्रेस्ट आहे इरादे में छा थी चुको लखनी त ॾाढो माण्हू भाॻी चुका आहिनि यमन जी हालत ॾिसो था सवाइ मुंहिंजे ख़्याल में इजिप्ट बि ॾिसो वक़्तु आहे वरी फौजी थी विया थो उहो ॾेढे थो वञे छा हिन खां थोरो वधीक वरी इजिप्ट में सिविल वॉर शुरू थी वञे त जेसिताईं रियासत ऐं शहरी जे विच में जेको बुनियादी एग्रीमेंट थियल आहे जेको कॉन्ट्रैक्ट थियल आहे आईने जी सूरत में उनखे जेकर तव्हां इम्प्लीमेंट न कंदो फसाद थी आखिरी सवाल है आखिरी मुंहिंजो नालो अली गौर आहे मां प्रोफेशन वकील आहियां मां सुवाल पुछण खां अॻु में सभिनी जा जेके अदीब बि वेठा आहिनि असांजे वॾा में थोरी मौज़ूद कंदुसि मुंहिंजो सुवाल थोरो आर्ट ज़रूरु रखो प्लीज़ सही मुंहिंजो सुवाल इहो आहे त सिंध असां जेके अॼु ताईं असां ज़िंदगी गुज़ारी आहे असांजी यंग जनरेशन जेका आहियूं ऑलरेडी असांखे माना ओल्ड एरा में हलूं था पिया असांजे सिंधियुनि अदीबनि जेके चवनि था त सॼी सिंध जी ज़िमेवारी असांजे कुलनि ते आहे मुझे सवाल है छा वो जिते एड़ो हिकड़ो नौजवान पैदा न करे सघिया जेको इन सीपेक में पाण खे उते वेल सेटल करे ऐं जेकॾहिं सीपेक खां असां नाम मायूस थियूं था त असां सिंधियुनि जे लाइ अल्टरनेटिव आहे हिकिड़ो अगरि असां वञूं काॾे दरिया ओड़े वेंदो आहे जिते हिकिड़ो वैक्यूम ला हूंदो आहे हाणे सिंधियुनि खे हिकिड़ो अपॉर्चुनिटी मिलियो आहे सीपेक जो सीपेक खे बि असां अवेल न कयूं असां वटि तइलीम उस्ताद साहिबान बि वेठा आहिनि अदीब साहिबान वेठा आहिनि असां माना एक जनरेशन पैदा न करे सघिया जेका सीपेक जहिड़ी अपॉर्चुनिटी खे अवेल करे ऐं अहिड़ी तव्हां ॿुधायो त आख़िर जेकॾहिं सीपेक खे बि असां अवेल न कयूं त आख़िर असां वञूं त वञूं तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे मां पहिरों गुज़ारिश कई मां त असांजो लंबियो आहे त असां मालिकी कोन था कयूं ऐं असांजे साम्हूं ट्रपड़ पिया आहिनि वञनि पिया ॿिया कमु खणंदा हुनखे असां रोज़ पिटके वेठा आहियूं असां मालिकी न ऐं मां सम्झां जेसि ताईं मालिकी न कंदासीं इहो मसइलो बाक़ी हाणे साॻिया पद जेके असांजा उहे तव्हां वधीक बहितर ॻाल्हाए सघो त मूंखे बहुत साईं शाह साहब जन जा असां तमामु घणा थोरा था साईं जा वॾा वर्ड वॾियूं जेका महिरबानियूं थोरा इन उमेद सां साईं जो आदर भाव कयूं था त वरी बि ज़रूरु गलबासीं मिलंदासीं प्रोग्राम खे अॻिते वधाइण मां पंहिंजे महिरबान उस्ताद दोस्त ऐं प्रोफेसर साईं शाहमद लोराणी खे चवंदुमि त ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए साईं शाहमद लोराणी साहब सिंध जे अवाम वास्ते ऐं सिंध जे अवाम वास्ते प्रैक्टिकल तौर ते
तहां आवाम जा सिंध जा मसइला अकेला डिफेंड न निकिता आहियो ऐं तव्हां हींअर हालत जंग में आहियो। असां तव्हां सां गॾु आहियूं। तव्हां पाण खे अकेलो न सम्झो। असां उस्ताद वकील सिविल सोसाइटी जा दोस्त अव्हां जे इन अमल अव्हां जे कदम अव्हां जी सोच ते बहस ऐं कचहरियूं कयूं था ऐं असां उन सिलसिले में हिकिड़ो लाइबल हिकिड़ो मॉडल कमु करण जो तरीक़ो ग्रास मुका छाकाणि त असांजा दोस्त वेठा आहिनि। मुंहिंजी उमिरि बि काफ़ी गुज़री आहे। इनकलाबी तहरीकुनि में भी क़ौमी तहरीक लेफ्टी तहरीक हुजे हाली मज़दूरी तहरीके उन प्लेटफॉर्म ते असीं बीठा हुआसीं पर अॼु जे हालात साइंस ऐं टेक्नोलॉजी जिद्दत ऐं उनजी रोशनी में असांखे उन हिकमत अमली पोयों तरीक़ेकार खे रखी करे अॼु जी दुनिया में छा असीं दोस्त जेके के आतिशूं रखी वेठा हुआसीं ख़ामोश करे थी वियूं या कुझु असां नए तरीक़ेकार सां हिकमत अमली सां अॻिते गॾिजी पंहिंजे पंहिंजे बावर ते पंहिंजे शहर में सभु गॾिजी असीं सिंध जे माण्हू अवाम जा राइट्स खे प्रोटेक्ट कयूं ऐं असां कीअं शहरी हक़ कयूं असांजा शहर कीअं हुजणु घुरिजनि। दुनिया किथे बीठी आहे उन में असांखे सभिनी खे पाण खे गॾिजी गुड करणो पवंदो ऐं असां गॾिजी इंशाअल्लाह तव्हां सां सॼे तव्हां सां गॾु असीं जदोजहद हूंदासीं ताकी असां सिंधी अवाम जा हक़ उनखे प्रोटेक्ट करे सघूं। कॉन्स्टिट्यूशनल राइट्स जेके आहिनि असां उन सां प्रोटेक्ट करे सघूं। सो असांखे उमेद आहे असांजा प्रोफेसर दानिश्वर वकील सिविल सोसाइटी जा दोस्त सोचीदा अवां काफ़ी कुझु ॻाल्हियूं वॾियूं कयूं अवां असांजे ध्यानु छिकायो आहे त असांखे हाणे ख़ामोश न वेहणु घुरिजे ऐं अवाम जे हक़ जे वास्ते सिंध जे हक़ जे वास्ते असांखे बाक़ाइदे अमली तौर ते कमु करणु घुरिजे ऐं माण्हू में वॾी ताक़त आहे सच खे वॾी ताक़त आहे जेकॾहिं तव्हां पंहिंजे किरदार सां पंहिंजी इहे ईमानदारी सां कार्य ख़ैर में कमु कंदो त तव्हांखे मदद मिलंदी तव्हांखे साथ मिलंदो। सो तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां कीमती वक़्तु असां वटि आया हुआ फैक्ट्री में काफ़ी असां सां शेयर करणु आयासीं तव्हां तमामु हक़ीक़तूं ॿुधायूं इहे ख़दशा हक़ीक़तूं आहिनि असांखे इहे ख़दशा आहिनि। सो इंशाअल्लाह गॾिजी इन सिलसिले में असीं हलंदासीं ऐं असां सिंध जे अवाम खे जे हक़ जो तहफ़्फ़ुज़ कंदासीं। वॾी महिरबानी। आख़िर में मां पंहिंजे दोस्त साथी रियाज़ मनी खे चवंदुमि त हू दोस्तनि जा थोरा अदा करे ऐं नशस्त खे वाइंड अप जो ऐलान करे। साथी रियाज़ मनी।
मीडिया के दोस्तों जो शुक्रिया हो जैसे तकलीफ़ के कवर करा आने वाली जी शिष्ट थी उन का पूरा रिहान थी वधिक साथ सलाम से यो जो वतन दोस्तों जो साथी रियास मंगी हाल जे खबे पासे का मानी लगल है दोस्तन के गुजारिश त नशस्त के इनके पूरो कयूं था इते इन लतीफ़ साईं जे बैत सां हुन त आयो